अस्सलाम वालेकुम सर। सर इहो जेको ड्रामो हाणे रमज़ान में बंदि थियो आहे ऐं किस्तूं कोन हुयूं ऐं हिन जे बारे में तव्हां कुझु चवणु चाहियो? असल में दादा हीउ जेको ड्रामो बंदि थियो उनजी वजूहात इहा त रमज़ान शरीफ़ हो, सॼी संगत खे रोज़ा हुआ ऐं रोज़नि जे करे ड्रामो बंदि थी वियो ऐं हींअर रिकॉर्डिंग शुरू आहे, रिकॉर्डिंग हले पई थी ऐं इंशाअल्लाह जल्द में जल्द जेको सो असांजियूं किस्तूं शुरू थींदियूं इंशाअल्लाह ताला हफ़्ते खन जे अंदरि ड्रामो स्टार्ट थींदो। अच्छा सर, तव्हांजो जेको हाणे जो हले थो सीन हिन में जेको सिंधू जो मतिलबु तव्हां ॿुधायो था कि मतिलबु शादी जो, शादी तव्हांजी थींदी या कोन थींदी? असल में मां कंप्लीट ख़बर न आहे, पर जेकी ॿुधसुध आहे जेके असांजा असिस्टेंट आहिनि ऐं जेको डायरेक्टर आहे सिंधू जी अचे थी त उहा अॻुवा थी वञे, उन खां पोइ जेको सो सिंधू जी मुंहिंजी शादी थी थिए ऐं इंशाअल्लाह जेके बि हिन ड्रामे में करेक्टर आहिनि, जेके मेन करेक्टरनि में आहिनि या साइड में आहिनि, जेको असांजो राइटर आहे नूर ज़ोन साहब तमामु बहितर लिखियो आहे ऐं तमामु ड्रामे जी माशाअल्लाह ज़बरदस्त व्यूअरशिप आहे। पर इहा माज़रत था वठूं दोस्तनि खां त जेको विच ते गैप अची वियो उहो सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ जे करे ऐं इंशाअल्लाह वरी सॼी संगत ऐं ड्रामो तव्हां असां गॾु हूंदासीं ऐं इंशाअल्लाह हफ़्ते अंदरि ड्रामो स्टार्ट थींदो। सर तव्हांजो मतिलबु कि शेरियल सां टकर आहे कोन आहे? असां शेरियल ख़ान सां न, शेरल ख़ान सां त हाली टकर कोन्हे ऐं हींअर लॻे थो त थोरो जेको मूसा सां ऐं मीर सां थोरा इख़्तिलाफ़ थिया आहिनि, सो इंशाअल्लाह अॻिते ॾिसूं त छा थो थिए ऐं बहितर पियो थो हले सभिनी जो किरदारु ड्रामो ऐं इंशाअल्लाह सभु को दोस्त हिन करेक्टरनि सां निभाए पियो थो ऐं असां बि मां दरिया ख़ान सॼी संगत खे ख़बर आहे त पंहिंजे हाल हार जेको सो निभायूं था ऐं इंशाअल्लाह हे प्रोग्राम जेको हले थो या जेके किस्तूं हींअर रिकॉर्डिंग थियनि थियूं, इहा शइ मां ज़रूरु चवंदुसि त जेके हाणे किस्तूं जेके रिकॉर्ड थियनि थियूं उन में घणो इनकलाब आहे ऐं बाक़ाइदे व्यूअरशिप खे इहे किस्तूं वणंदियूं ऐं ॾाढी गर्मा गर्मी आहे किस्तुनि में। सर हाणे मतिलबु कि व्यूअर्स जे लाइ कुझु तव्हां चवणु चाहियो? व्यूअरशिप खे मां इहो अर्ज़ु कंदुसि त जेके बि दोस्त आहिनि ऐं जेकी बि असांजी व्यूअरशिप आहे उन्हनि जी वॾी महिरबानियूं, उहे जेके असां सां पर्सनल ते बि राब्ते में आहिनि या फ़ोनूं करे पुछनि था या उहो इज़त दाद ॾियनि था, मां उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां ऐं उन्हनि खे अर्ज़ु इहो आहे त बाबा पंहिंजो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे बचनि जो ख़्यालु रखो। सर हाणे हिन में जेको तकरार में दिखाइनि था मार धोड़ाई ऐं इहो मतिलबु व्यूअर्स खे तव्हां मतिलबु छा मतिलबु मैसेज ॾियणु था चाहियो कि घरनि जे बारे में ऐं ॿाहिरि जे बारे में कुझु? असल में व्यूअरशिप खे मां इहो चवंदुसि त पहिरीं ॻाल्हि त हीउ ड्रामो जेको आहे हिकिड़ी अक्कासी कई वई आहे असांजे हिन मुआशिरे ते, त जेके बि मसइला फितना फ़साद आहिनि, पर तव्हां ड्रामनि में जेके असांजा राइटर आहिनि ऐं हींअर चेंजिंग पई थी अचे ड्रामनि में, जेको अॻ में क्लेशनूं धाड़ा या इहो असांजे छो जो पूरी वर्ल्ड थी ॾिसे न असांजे सिंधी ड्रामनि खे, त हीअ जेके क्लेशन कोप या इहो जेको सिस्टम आहे सो उहो चेंज पियो थो अचे, उहो तक़रीबन बंदि थी वियो आहे ऐं हीअ हिकिड़ी हक़ीक़त मुबनी ते कहाणी आहे जेकी असांजे बहिराड़ी जो पोषण आहे, जिते वॾेरा शाही या जेको ग़रीब आहे या जेके चोरखान आहिनि उन्हनि सां कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि ऐं जेको सो कहिड़े तरीक़े सां उहे जेको सो थियनि था, उन्हनि ते हिकिड़ी अक्कासी कई वई आहे। ॿी ख़ानदान आहिनि पाण में या दोस्ती केरु केतिरी थो निभाए या दोस्ती में कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं सचो दोस्त कीअं आहे, गद्दार कीअं आहे, हीअ हर शइ जी अक्कासी कई वई आहे। सो इंशाअल्लाह जेको सो तव्हांखे हीउ प्रोग्राम वणंदो ऐं अॻिते हली बहितरु थींदो। मां ॿियो दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदुसि त हीउ जेको ड्रामनि में सिस्टम हले पियो थो, जहिड़ा आहिनि फितना आहिनि फ़साद आहिनि, मां सॼी संगत खे चवंदुसि ऐं जेकी असांजी व्यूअरशिप आहे मां उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त हीउ सिर्फ़ु ड्रामनि ताईं महदूद आहे। तव्हां जिथे बि आहियो, जिथे बि पंहिंजो जेको इलाइक़ो आहे, शहर आहे, ज़िलो आहे, तालुको आहे, जिथे बि आहियो त उते पंहिंजी मोहबत प्यार पैदा कयो ऐं सभिनी सां जेको सो सभिनी जी इज़त कयो ऐं पाण में ॿधी इतिहाद कयो। हीअ ड्रामनि खे जेको केॾीमहिल अहिड़ा सीन हलनि था उन ड्रामे जे डीप में न वञो ऐं पाण में ॿधी इतिहाद कंदो ऐं हिकु वॾनि जी इज़त कंदो ऐं जेको फितननि फ़सादनि खां परे रहंदो त तव्हांजी ज़िंदगी सुकून में गुज़रंदी। मां इहो ज़रूरी मैसेज थो ॾियां सभिनी दोस्तनि खे त पाण में ॿधी कयो,
पंहिंजे रिश्तनि जी इज़त कयो ऐं जेको सो वॾनि जी इज़त कयो ऐं पंहिंजे इलाइक़नि में अमन पखड़ियो। मेहरबानी सर, मेहरबानी, थैंक यू सर। ये भाव नो आर्टिस्ट आहे एक्टर। भाव नालो छा आहे तव्हांजो? अमन खान। किथे जो आहीं भाऊ? सीता रोड। सीता रोड। भाऊ असांजो जान कलेची साहब जेको असांजो हाणे माशाल्लाह एक्टर सुठो आहे। बख्शल दरिया खान तुसा नालो अलाए छा हिन में? सोडल। सोडल हाणे इन जो ॾिसिजो तव्हां किरदारु ॾिसिजो ऐं धूम धड़के सां ईंदो इंशाल्लाह ताला विच में गैप थी वियो। हा थोरो ॿुधायो तव्हां। हालांकि इंशाल्लाह ताला ड्रामो अञा थींदो। थोरो गैप थी वियो रमज़ान महीनो इन करे माना ड्रामो रुकी वियो ऐं हले पई रिकॉर्डिंग जल्दी इंशाल्लाह ताला तव्हां हाणे सर इन्हनि वटि आया हो दरिया खान वटि। आया आहियूं असां बख्शल जेको गद्दारी करे थो उहा थोरी क्लियर थी आहे हुनजी गद्दारी हुनखे वाक़ो करणु आयो गद्दारी। अच्छा ॿ टे हणंदासीं बूट हाणे। तव्हां नवाब खान जा माण्हू आहियो? मीर जो दोस्त आहियां। मीर जो दोस्त आहियो? कैरेक्टर में मीर जो दोस्त आहियां। इन हवाले सां हले सां करे आए सोडल साहब ही ॾिसो इंशाल्लाह तव्हां इनखे ॾिसंदा। मुझे हाणे ज़रूरत बि न आहे। दरिया खान साहब सिंधू खे न छॾाए सघे जंहिंजो असां इंटरव्यू वरितो हुयो हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं। ही भाव नओं आया आहिनि यासीन उस्ताद सीनियर अदाकार। बड़ी महिरबानी तव्हांजी। हाणे मतिलबु की जेको आहे हिन तकरार में एंट्री थी आहे। दोस्त आहे हिते मूंखे घुरायो आहे ऐं नूर साहब घुरायो आहे उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी छो त हीउ ड्रामो बंदि थी वियो रमज़ान शरीफ़ हुयो उनजे करे। हाणे 3-4 ॾींहंनि जे अंदरि अंदरि अलाह ख़ैरु कंदो हलंदो तव्हां वेही ॾिसिजो। यासीन साहब तव्हां मतिलबु पहिरियों बि ड्रामा कया आहिनि? जी साईं हा साईं ख़ालिद शाह असांजे ॻोठ जो नौशारो ज़िलो फिरोज़ जो आहे। हुन सैयद जूं वॾी वॾी महिरबानियूं आहिनि। मीरास में मूं आदम खान जो किरदारु कयो हुयो सही ऐं मारियाण ते सुकल पन कयो हुउमि दर्दनि जे दरिया में कमु कयो हुउमि ऐं हीउ दोस्त आहे मुंहिंजो मंजूर आकाश दोस्त न पर तमामु प्री प्यारो मुंहिंजो भाउ आहे ऐं नूर साहब जी वॾी महिरबानी आहे जंहिं हिननि गॾिजी मूंखे हिते घुरायो आहे। मेहरबानी मेहरबानी सर इंशाल्लाह तव्हां ॾिसंदा यासीन उस्ताद साहब खे। भाऊ ही नओं भाउ आहे हिन जो भाउ जो नालो ख़बर कोन्हे फ़िलहाल। अस्सलाम वालेकुम ख़ालिद हुसैन सोलंकी सितारो साईं असांजा बि नंढड़ा अदाकार आहियूं ऐं तकरार में कमु करे रहिया आहियूं। तमामु बहितर तकरार ड्रामो हले पियो तमामु बहितर सुठी मोट तकरार जी तकरार कुझु टाइम बंदि हुयो ऐं इंशाल्लाह वरी जल्द हलंदो। सूमर खाड़ा थी सघे यासीन साहब खे गॾिजी करे यासीन साहब खे ॾेई हाणे मतिलबु की साईं जेको आहे अमीर तोखे वक़्त सां मिलंदे ॾिठो आहे छा उहे पूरी पिया कराए पंहिंजी ॻाल्हि क़बूल नथो करे बख्शल। हा साल वक़्त सां मिलियो हुयसि वक़्तु जेको आहे मूंखे ॾाढो करे पियो मज़ो अचे पियो हुयो बख्शल। दरिया खान कूड़ थो हणी बख्शल तूं पंहिंजी असलियत लिकाए कूड़ हणी असांखे बेवकूफ़ बणाइण थो चाहीं। कूड़ थो ॻाल्हाए बख्शल कूड़ थो ॻाल्हाए पंहिंजी असलियत लिकाए असांखे तूं बेवकूफ़ थो बणाए। बख्शल असुल हक़ीक़त इहा आहे जेकर तव्हांखे जेको आहे मुंहिंजी ज़ुबान मथां भरोसो न आहे त पोइ मूंखे भली मारे छॾियो। दरिया मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त वक़्त सां तुंहिंजो वास्तो कॾहिं खां थी वियो आहे कॾहिं खां ईअं छा आहे कॾहिं खां मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त वक़्त सां तुंहिंजो वास्तो कॾहिं खां वठी आहे कॾहिं खां थैंक यू। अमीर तोखे वक़्त सां मिलंदे ॾिठो आहे छा उहे पूरी पिया कराए पंहिंजी ॻाल्हि क़बूल नथो करे बख्शल। हा साल वक़्त सां मिलियो हुयसि वक़्तु जेको आहे मूंखे ॾाढो करे पियो मज़ो अचे पियो हुयो बख्शल। दरिया खान कूड़ थो हणी बख्शल तूं पंहिंजी असलियत लिकाए कूड़ हणी असांखे बेवकूफ़ बणाइण थो चाहीं। कूड़ थो ॻाल्हाए बख्शल कूड़ थो ॻाल्हाए पंहिंजी असलियत लिकाए
असांखे तूं बेवकूफ़ थो बणे बख़्शल असुल हक़ीक़त इहा आहे जेकर पिणु तव्हांखे जेको आहे मुंहिंजी ज़ुबान मथां भरोसो न आहे त पोइ मूंखे भली मारे छॾियो